अस्सलाम वालेकुम, वेलकम टू अनदर व्लॉग। तो नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चऊं था दोस्तों। अॼु जेको आहे त आचर ॾींहुं आहे, पर जेको आहे तव्हांजी ड्यूटी आहे, छो जो प्राइवेट जेको ड्यूटी आहे त उन में जेकॾहिं लास्ट डेट में जेको आहे त लास्ट जेका ॾींहं हूंदा आहिनि महीने जे जेकॾहिं आचर अची वञे त जेको आहे त मोकल न हूंदी आहे। त पोइ जेको आहे त अॼु वर्किंग डे आहे, वर्किंग कयूं था ऐं जेको आहे जो कमु थींदो टारगेट जेको आहे स्पेशली जेको असांजो टारगेट जेको खुटे थो पियो उहो जेको आहे त 4G ग्रोस एड खुटे थो पियो ऐं जेको आहे त एम वैलेट मोबाइल अकाउंट जो खुटे थो पियो। त पोइ जेको आहे त ग्रोस एड 4G ते कमु करायूं था ऐं जेको आहे त एम वैलेट ते करायूं था। उनजे लाइ जेको आहे त मार्केट वञिणो पवंदो। सुबुह जो टाइम आहे दोस्तों, जेको आहे त फ़ोन आई हुई इंतिखाब साहब जी, पर जेको आहे त मां अटेंड न करे सघियुमि। रिकॉल कयांसि थो ऐं जेको आहे ॿुधायांसि थो त मां जेको आहे मार्केट निकिरी चुको आहियां। त तव्हांखे दोस्तों जेको आहे पहिरें तव्हां रेती जी मार्केट जेको आहे खोड़ दफ़ा घुमिया हूंदा। अॼु तव्हांखे जेको आहे देरकी जी मार्केट में घुमायां थो पंहिंजी। उन काॾे वेंदे फैज़ान? नानंद फैज़ान जेको फैज़ान जेको तयारु आहे, नानंद तयारु आहे, पैसा घुरे थो पियो। बटुओ घुमा बटुओ घुमे। सुबुह सुबुह जो नाश्तो जेको आहे दाल आहे, दाल सां गॾु ॾही आहे। फैज़ान ॾही जो नालो ॿुधी करे जेको आहे लही आयो, पहिरियों न आयो पियो। नाश्तो कयूं था, पोइ जेको आहे हलूं था। फैज़ान खे नानंद जी गॾु छॾियूं ऐं मां जेको आहे कमु थियंदुमि। फैज़ान जेको आहे जोगिंदर जेको आहे एक्टिंग कंदो। वियाणे वारो कंहिंजो वियाणे ते वेठो हूंदो आहे, हीअं कयूं त हीअं कयूं, हीअं कयूं वेठो आहे न, इहो क्या यार जोगिंदर तारा भाई यो जोगिंदर तारा भाई जोगिंदर बाउंडर आहे का बाउंडर छा हूंदो आहे? बाचूलो बाउंडर ख़बर छा हूंदो आहे? तो दोस्तों जेका मैं गिव अवे रखी हुयमि त जंहिंमें जेको आहे त 2 गिव अवे ॾींदुमि मां गूगल एड्स सां जेका चैनल प्रमोट कंदुमि 48 घंटे जे लाइ। त उनजे लाइ जेको आहे अॼु 27 आहे, सुभाणे 28 आहे, ऐं यानी कि जेको आहे 2 ॾींहं आहिनि। 2 ॾींहं में जेको आहे तव्हां जेके मुंहिंजी वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन जेको आहे तव्हांखे मिली वेंदो। उन ते वञी करे जेको आहे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो ऐं वीडियो में जेको आहे कमेंट कयो। तव्हां जेको आहे गिव अवे में शामिलु थी सघो था। त उहा वीडियो जेका आहे कंटिन्यू आहे गिव अवे वारी। त 2 जेका चैनल आहिनि उहो प्रमोट कंदासीं। त उन में जेको आहे 2 ॾींहं बचा आहिनि। तव्हां जेको आहे जल्दी वञी करे जेको आहे उन वीडियो ते कमेंट कयो ऐं जेको आहे गिव अवे में शामिलु थी वञो। कहिड़ो कंदो बे? कहिड़ो कंदो बे? यूट्यूब पर दोस्तों जेको आहे त मोटो इलाइक़े में मुश्किल थिए, छो जो साम्हूं हवा आहे तेज़, फुरफुर जी आवाज़ ईंदी। फैज़ान जे नाननि जे घर, अम्मा जे चाचनि जे घर जेको आहे पहुची चुका आहियूं। यानी खजिन जे बाग में जेको आहे एतिरी खजी भाॼी अधु खोजी टे खजी भली हूंदी। फैज़ान खे जेको आहे त मां ॿाहिरो लाहियां थो, वरी शाम जे टाइम जेको आहे वापसी ते मां जेको आहे खणंदो मां। दादर ते जेको आहे मां पहुची चुको आहियां। दोस्तों जेको आहे त यूट्यूबर लाइ ख़ुशख़बरी आहे त जेको मां पोयों गिव अवे रखियो हुयुमि, जेकॾहिं उन में मूंखे जेको आहे 40 या 50% जेको आहे फ़ाइदो मिलियो, मां जेको आहे एनालिटिक्स जेको आहे चेक कंदुमि। जेकॾहिं उन में फ़ाइदो हुयो त पोइ जेको नेक्स्ट मंथ जेको आहे जेके बि मुंहिंजी वीडियोज़ ईंदियूं उन में जेको आहे त गिव अवे रखंदासीं। फ़िलहालु जेको आहे त एक्सपेरिमेंट कयूं, जेको आहे इन वीडियो ते जेको पहिरियों रखियोसीं उनजो रिज़ल्ट जेको आहे सुभाणे अची वेंदो। त उन खां बाद जेकी ॿियूं वीडियोज़ ईंदियूं उन ते बि मां सोचियो आहे जेको आहे त गिव अवे रखां। त पोइ जेको आहे त हर वीडियो ते जेको आहे तक़रीबन जेको आहे त ॿिनि जेको यूट्यूबरनि खे प्रमोट कंदासीं असां। दादर रोड फाटक जेका आहे बंदि पई आहे। हीअ फाटक जेका आहे 24 घंटे में जेको आहे त 12 घंटा जेका आहे त बंदि हूंदी आहे। पाण जेको आहे शॉर्टकट वठूंसि था, मथो फिरी अचूं था, बीहण खां बहितर आहे जेको आहे शॉर्टकट में जेको आहे क्रॉस कयूं था। हीअ फाटक जेको आहे त ओपन आहे, खुलियल आहे। होॾे ताईं बीहणो पियो आहे तक़रीबन ईअं सम्झो 45 मिंट।
और स्टेशन जो सोले है रेल अचण के 15 मिनट पहिरें बंद कंदा आहिनि रेल वञण खां बाद जो 15 मिनट बंद होंदी है दोस्तों जो मां गिव अवे की ॻाल्हि कई पे गिव अवे में ईअं आहे जो सुबुह या पहिरीं जो पहिरीं गिव अवे एंड थी उन में जो मां एनालिटिक्स जो चेक कंदुमि जेकॾहिं 50% भी फ़ाइदो मिलियो हूंदो तो नेक्स्ट जो मार्च जो महीनो है उन पूरे महीने में जो गिव अवे रखंदासीं हर वीडियो ते जेका गिव अवे हूंदी उन में तव्हांखे जो मैसेज मिली वेंदो गिव अवे जो तो हर वीडियो में जो ॿ चैनल जेका प्रमोट कंदुमि तो पहिरें ॾिसूं था पहिरियों एक्सपेरिमेंट जो कामयाब थिए थो जेका दोस्त पहिरियों गिव अवे खटंदा उन में उन्हनि खे फ़ाइदो मिले थो हू राज़ी थियनि था उन खां बाद जो नेक्स्ट मंथ में जो गिव अवे रखंदासीं हर वीडियो ते यानी कि 10 खां 12 जेका आहिनि गिव अवे मां रखंदुमि यूट्यूब चैनल प्रमोट जा हिते 2 दुकानदार आहिनि इहे जेको आहे विज़िट कंदा कुछ है ना तबियत ठीक थी ना हाँ खोलिया है व्हाट्सएप न कहिए हाँ व्हाट्सएप कया मैं अच्छा यार हिकिड़ो कयो मैं फोटो हिकिड़ो जेको आहे मिस करे सॼो चलो बात क्या हो ना आज भी बात कर रही है छकू तो पैकेज कराया 770 महीने है ना ठीक है बेशक वो ये कौन बात अकाउंट करेंगे सीमा दे दीजिए 4G लाजमी करेंगे 4G लाजमी दोस्तों पहिरीं दुकान जेका है तो विज़िट करे वरिती आहे नेक्स्ट ते हलूं था नेक्स्ट शॉप जेका है वो जहांगीर भाई जी आहे अच्छा हाल है जहांगीर भाई 2-3 अकाउंट चाहिए थे बंदे आ जाएंगे फिर अकाउंट बनाने जानी भाई आ जाएंगे घंटे डेढ़ में बोलता हूँ ठीक है मैं कॉल करता हूँ फिर हिते जेको दुकान जो मालिक जेको जहांगीर भाई पाण वेठो कोन हुयो चए घंटे दिन में अची वेंदो पोइ वरी जेको कॉल ते मां ॻाल्हायांसि राजू शाह चलो ठीक है जी वाह आचर आखिर दी में अची वञे तो ख़बर आहे मोकल हूंदी कान्हे अकाउंट खोलना साईं अकाउंट खोला खोलेला आजो जेस कैश ऑलरेडी खुलेला कैश वो भी कैश बई है घुरे अंगूठो घुरे तो दोस्तों जेको आहे अकाउंट लॻा जेको आहे पंहिंजे चैनल जो प्रमोशन कंदा वधूं पहिरें कॾहिं बि जेको आहे मां चैनल जो प्रमोशन न कयो आहे कंहिं बि दुकानदार खे जेको न ॿुधायो पर जेको आहे कैमरे खे ॾिसी पुछनि था पिया त इन खे जेको आहे ॿुधणो पवंदो पियो सर्च कयूंसि था चैनल के ऐसा हाल बता दें कि घर से बिना निकले मैं कुछ पढ़ लूँ इस साल में पास होना चाहता हूँ भाई नून ऐप से पढ़ो ना नून ऐप कि नून ऐप क्या भाई तो नून ऐप के जरिए न खुल देने राजू को बैटरी अकाउंट खोले नहीं दादी इन सर आपको कन्या जेको न माके रेती वणो रेती पानी का जेको न ओपन कास ये आले गाड़ी के दे 0 में 1000 करके बैठो हां है कैमरा इजी लोडिंग के नहीं फोटो कंपनी लाइव इज देयर नन असन के दियो कोई कंपनी में मुझे खाने मिलतो या सुक्का तो के घणो कुछ मिलदो मिलतो हां है ते घणी जण 4G कंदो या एंड्रॉइड मोबाइल में ला करे
कच्छ में कच्छ में कच्छ आहे कस्टमर जो हूंदो न कस्टमर बटन ना रहंदा बटन कच्छ मोबाइल जो फोन फ्री 1000 मिनट 1000 SMS 1000 MB बस पांच सिम कन्वर्ट करायो बस मोकलिंग में फ्री में मुफ्त में अचणो जीवन जो घणी फ्री महीने में फ्री टाइम थे तो पियो 1:38 अॼु रेती बि जेको आहे हाज़िर भरायूं था आचार ॾींहुं आहे आचार ॾींहुं बि जेको आहे कमु थिए थो पियो त रेती में जेको आहे हिकु ॿ दुकानदार आहिनि उन सां मिली अचूं था फ़ोन ते जेको आहे ॿियो हूंदो आहे पर जेको आहे वञी करे जेको आहे कमु करणु जेको आहे उते जेको आहे फ़र्क़ु पवंदो आहे भरियांसि थो नकल ॾियो 500 तेल पास वरी फोटो निशान कढियो वियो वरी हां ॾे सां पैसा नकल हो न साईं 500 नकल छा 500 निकल कीअं अची विया 500 5000 नकल थी 5000 असांजो ख़्यालु कंदा 1000 रुपया 500 नकल आहे असांजो पंहिंजो कैश लॻंदो सॼो पर 500 सां वेंदा आहिनि 500 जी नकल माना अची वियो पंप वारो टीने में पेट्रोल कढी थो पियो चए जेको आहे न हमरा पेट्रोल ॾियणु आयो 500 जो नोट नकल ॾे पियो त 500 जो नोट बि जेको आहे नकल अची वियो 1000 जो नोट लॻंदो हुयो पर जेको आहे 500 जो बि अची वियो अकाउंट वग़ैरह हाँ आदिब सिम अकाउंट दोस्तों ये शॉप जेका आहे मुंहिंजे भाइटे जी शॉप आहे फ्रेंचाइज जेको आहे त बंदि लॻी पई आहे आफ्ताब बि जेको आहे किथे हिकु ॾींहुं निकिरी वेंदो फ्रेंचाइज जेका आहे बंदि आहे दोस्तों जेको आहे PSL जो मैच बि आहे सोचां थो पियो त उनजी जेको आहे वीडियो क्रिएट कजे ऐं जेकर तव्हांखे हीअ वीडियो जेका आहे लेंथ जेका लंबी थी चुकी वेंदी हिन खे जेको आहे हिते एंड कयो था जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजे था मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।